आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओॾियाई मङा। ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि खे सभिनी पिण प्यारनि खे अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। या अली मदद। अॼु असीं कंबर शहर जे तमामु सुहिणे रागी, मोतबर इंसान, सुठो दोस्त, मोहतरम मास्टर साजिद अली शेख साहब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं इंशाअल्लाह अॼु हुन खां सुठा सुठा कलाम ॿुधंदासीं ऐं सुठियूं हुनजी यादगिरियूं जेके आहिनि, ज़िंदगीअ जूं लम्हात आहिनि, उहे हिन खां इंटरव्यू में इंशाअल्लाह ॿुधंदासीं। जिन बि दोस्तनि असांजो चैनल लाइक न कयो आहे, असांजे चैनल खे लाइक कनि, सब्सक्राइब कनि, शेयर कनि, त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। त अचो त पंहिंजे इंटरव्यू शुरूआत था कयूं मोहतरम साजिद अली शेख साहब सां। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं ठीकु आहियो? अल्लाह शुक्र मालिक। सर महिरबानी करे असांजे दोस्तनि खे पंहिंजो मुकमल तारीफ़ कराईंदा त जीअं असांजा दोस्त ॼाणनि त अवां हिन शहर खां राग जी शुरूआत कॾहिं खां कई, कहिड़े टाइम खां कई, उन सां गॾु पंहिंजे उस्ताद जो नालो ॿुधाईंदा सॼो मुख़्तसिर तारीफ़ में, वॾी महिरबानी थींदी। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त मां तव्हांजो सिंगर मास्टर साजिद, मुंहिंजो पहिरियों नालो मीडिया खां शुरूआत जो साजिद अली शेख आहे। सिंगिंग जी दुनिया में अचण खां बाद मुंहिंजो नालो मास्टर साजिद पियो। मास्टर साजिद इन करे जो मां मास्टर मंज़ूर खे घणो फॉलो कंदुमि ऐं घणो ॿुधंदो हुउमि हुनखे। हुनजे करे कुझु दोस्तनि जी इहा हूंदी त मतिलबु तव्हांजो नालो, तव्हांजो फेस, तव्हांजो आवाज़ु मिले त तव्हांजो नालो बि हुन सां मास्टर सां मैच हुजे। सो इन जे करे मास्टर साजिद मुंहिंजो नालो आहे। ज़ात जो मां पाण शेख आहियां, कंबर शहर में रहंदो आहियां ऐं मूं ॻाइण जी शुरूआत 2000 में कई। उन खां बाद कुझु दोस्तनि मुंहिंजा एल्बम्स वग़ैरह कराया। उन खां बाद कुझु चैनल जा शोज़ मूं कया, जंहिंमें सभ खां पहिरियों शो हुयो 2011 में सिंध सुपरस्टार KTN जो प्रोग्राम हुयो। उन में पार्टिसिपेट कयो, उन में ॾाढो एप्रिशिएट कयो मूंखे। उन खां बाद 2013 में संगीत विद इरफान समूह सिंध TV ते प्रोग्राम हलियो, जंहिंमें मूं गीत ॻायो, मुंहिंजो वेड़ो वीरान थी वियो। ऐं उन खां बाद 2 महीना बाद ई सिंध TV ते हिकिड़ो प्रोग्राम आयो वॉइस ऑफ सिंध, जंहिंमें सुठा सुठा दोस्त, सुठा सुठा फ़नकार, काफ़ी टैलेंटेड छोकिरा आया। हुन में बि मूं पार्टिसिपेट कयो। हुनजो मूं वटि हिकिड़ो सर्टिफिकेट मौजूदु आहे, मां तव्हांखे ॾेखारींदो हलां। ही सिंध TV जो सीज़न 2 जो कार्ड आहे जेको मूंखे हुते मिलियो हुयो सिंध TV जी तरफ़ां। ऐं उन खां बाद काफ़ी सारा प्रोग्राम, काफ़ी सारा शोज़ मूं अटेंड कया ऐं हिन टाइम ताईं बि हलनि पिया। महिरबानी। हींअर असांजे नाज़रीन खे साईं कहिड़ो गीत पिया ॿुधायो? तव्हां पंहिंजे मशहूरु जेको एल्बम में तव्हांजा आहिनि थी गुज़रिया आहिनि, उन में हिन वक़्तु जेको पॉपुलर हुजे, घणो सिंध लेवल ते ॻातो ऐं सुञातो कोन्हे? जीअं त दोस्तो एल्बम मुंहिंजा खोड़ सारा आहिनि। इन टाइम ताईं मूं तक़रीबन वीडियो एल्बम 40 एल्बम कया आहिनि। 40 खां 45 मुंहिंजा एल्बम थियल आहिनि। ऐं ऑडियो जे दौर में शुरूआत में, वीडियो त बाद में आयो, ऑडियो जे दौर में 7-8 एल्बम मुंहिंजा ऑडियो में हुया। उन्हनि में मूं शुरूआत उस्ताद मास्टर मंज़ूर जी गीतनि खां कई, छो जो उहे दोस्त, उन दोस्तनि खे मां जंहिं महिल बि पंहिंजा गीत या पंहिंजो आवाज़ु ॿुधाईंदुमि त उन्हनि जी आवाज़ में ॻायल ई गाना मां ॿुधाईंदुमि। त उन में हिकिड़ो मशहूरु गीत आहे, छिनी भला मां कीअं छॾियां। सदाईं हर महफ़िल में दोस्तनि खे मां इहो ई गानो ॿुधाईंदो हुयुमि। अॼु बि मां तव्हांखे उहो ई गानो थो ॿुधायां। अचो त नाज़रीन मास्टर साजिद खां ॿुधूं था छिनी भला मां कीअं छॾियां। ही मास्टर मंजूर साहब जो तमामु मशहूरु गीत हुयो, जेको बाद में साईं ॻायो ऐं साईं बि हिनखे कमाल जो निभायो आहे। अचो त ॿुधूं। छिनी भला मां कीअं छॾियां, छिनी भला मां कीअं छॾियां, छिनण जो ही न प्यारा, तुंहिंजी याद सां मुंहिंजो ही नारो वारा, छिनी भला मां कीअं छॾियां, पुछी अगर त
पुछो वनी पुछी अगर त पुछो वनी तो गैर खां मुझी खबर मुखा पुछी थो छा मिठा मिखे ना पंहिंजी खबर मुखे तरात ॾींहं रुगो ही तुझे इंतज़ारा तुझी यादि सां भरो मुंहिंजो